दोस्तो हिकिड़ो माण्हू हूंदो हुयो ॾितो उन जे घर जा माली हालात ॾाढा ख़राब थी विया। हिकु ॾींहुं हू बुखुनि खां तंग अची ऐं ॻोठ मां चुपचाप ग़ाइब थी वियो। ॻोठ खे छॾे हू हिकु मदरसे में वञी पहुतो। मदरसे जे मौलवी साहिब खे वञी अर्ज़ु कयईं त साईं, मां क़ुरान पाक हिफ़िज़ करणु थो चाहियां। अणपढ़ियल ॾिते मौलवी साहिब खे एतिरियूं त मिंथूं ऐं इलाज कया जो मौलवी साहिब जी दिलि बि नरम थी पई। हुन ॾिते खे क़ुरान पाक हिफ़िज़ कराइणु शुरू करे ॾिनो। ॾींहं राति जाखुड़ करे ॾिते हिकु साल में क़ुरान पाक ज़ुबानी यादि करे वरितो। क़ुरान पाक हिफ़िज़ करण खां पोइ ॾितो साॻीअ रीति माठ मीठ में ॻोठ में मोटी आयो। ॻोठ जे माण्हुनि न त संदसि ग़ाइब थियण जो को नोटिस वरितो हुयो ऐं न ई उन जे वापसि अचण जी कंहिंखे का परवाह हुई। मुंहिंजे ॻोठ जा ऐं भर वारनि ॻोठनि जा माण्हू अहिड़ा ई सादा आहिनि। ॾितो सॼो ॾींहुं लौणियूं ॾींदो ॻोठ में घुमंदो रहियो। 6 महीना गुज़रण खां पोइ हिकु ॾींहुं हू ॻोठ जी मस्जिद जे मीनार ते चढ़ी वियो। उन वक़्तु लाउड स्पीकर जो ज़मानो न हो। माण्हू मस्जिद जे मीनार ते चढ़ी ऐलान कंदा हुआ या आज़ान ॾींदा हुआ। ॾिते मीनार तां वॾे वाके माण्हुनि खे ॿुधायो त गुज़िरियल राति जॾहिं आउं सुम्हियो पियो हुयुसि त ख़्वाब में अची हिकु फ़रिश्ते मूंखे भाकुर पातो। भाकुर पाइण शर्ती मूंखे सॼो क़ुरान पाक यादि थी वियो आहे। हीअ हेल ताईं जी तमामु वॾे में वॾी करामत आहे जेका मूंसां थी आहे। अणपढ़ियल ॾिते जे वातां अहिड़ी ॻाल्हि जो ॻोठ वारनि ॿुधी त वेचारा हैरान थी विया। मस्जिद जो मौलवी बि ऐलान ॿुधी ऐं ॿाहिरि भॼंदो निकिरी आयो। ॻोठ जा सभु माण्हू वॾेरे समेत मस्जिद जे चौधारी मिड़ी विया। ॻोठ जे वॾेरे हुको पीअंदे चयो त ओए ॾिता, तो वटि इन ॻाल्हि जो कहिड़ो सबूत आहे? पंहिंजी दावा सची साबित कर। ॾितो चवण लॻो, अबा साईं, वॾेरा साईं, मूंखां पूरो क़ुरान ॿुधो। इन सां गॾु ई हुन वॾे आवाज़ में क़िराअत शुरू करे ॾिनी। ॻोठ वारा ॾिते जे क़ुरान पढ़ण जी रवानी ॿुधी ऐं दंग रहिजी विया। होॾां ॾितो अखियूं ॿूटे तिलावत में रुधल रहियो। असांजे ॻोठ जा ऐं भर वारनि ॻोठनि जा माण्हू अहिड़ियूं करामतूं ॾिसण जा त वॾा शौक़ीन आहिनि। अणपढ़ियल ॾिते जी हिन करामत उन्हनि खे त सफ़ा चरियो करे छॾियो। तिलावत दौरान कुझु जोशीलनि ॻोठाणनि नारे तकबीर लॻाइण शुरू करे ॾिना। ॻोठ जा मर्द तोड़े औरतूं जोश ऐं ख़रोश सां नारा हणण लॻा। मौलवी साहब जो पूरो ध्यानु ॾिते जी तिलावत ते हो। हू ॾिते जूं ग़लतियूं पकड़णु पियो चाहे पर ॾिते जी तिलावत में त का बि चुक कोन मिली। आख़िरकार मौलवी साहिब ऐलान कयो त ॾिते जी करामत त सची आहे। मौलवी साहब जी ॻाल्हि ॿुधी ॻोठ वारनि जा जज़्बा पंहिंजे उरूज ते पहुची विया। के त ख़ुशीअ मां रड़ियूं करे ऐं रोइण लॻा। मुंहिंजे भर वारनि ॻोठनि जा माण्हू अहिड़ी तरह सां ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि। कुझु माण्हू जज़्बाती थी ऐं मीनार ते चढ़ण लॻा। हुननि मथे पहुची ॾिते जा हथ पेर चुमी अक़ीदत जो इज़हार कयो ऐं पाण खे उन्हनि ख़ुशि नसीबनि में शुमार करण लॻा जिन सभ खां पहिरियां ॾिते जा हथ पेर चुमिया हुआ। ख़ैर, उन्हनि अक़ीदतमंदनि अखियूं बूटे तिलावत कंदड़ ॾिते खे कुल्हनि ते खणी वरितो ऐं वॾे मान सां मीनार तां हेठि लाहे आया जॾहिं त ॾितो अञा ताईं अखियूं बूटे तिलावत में रुधल हो। ॾिते जे मीनार तां हेठि लहंदे ई वॾेरे रोअंदे पंहिंजे खीसे मां 10 रुपयनि जो नोट कढियो ऐं ॾिते जी मुठ में ॾेई छॾियो। ॿिया ॻोठ वारा बि पंहिंजे वस आर ॾिते जी ख़िदमत करण लॻा। ॾितो हाणे पीर ॾितल बणिजी चुको हो। उनखे कुल्हे ते खणी घर पहुचायो वियो, वेंजारियो वियो ऐं नओं जोड़ो पहिरायो वियो। उनखां पोइ लंगर जो बि बंदोबस्तु कयो वियो। उहो ॾितो जंहिंखे पंहिंजी 2 वेलनि जी मानी खाइण जा पैसा बि कोन हूंदा हुआ, हाणे उन जे लंगर ते ग़रीब अची पंहिंजो पेट भरण लॻा। कवालनि बि मुस्तक़िल अची ॾिते जे घर ते देरो लॻायो। महफ़िल समा ऐं मौलूदनि जी महफ़िल जो बंदोबस्तु थियण लॻो। जिन महफ़िलुनि में माण्हुनि ते वजद तारी थींदो हुयो, ॾिते खे मथां स्टेज ते विहारे उन जे साम्हूं कवाल वेठे ॻाईंदा हुआ। खदड़ा फ़क़ीर बि पंहिंजा मुजरा पेश कंदा हुआ। यानी ॾितल जो घर पूरो दरबार बणिजी वियो हो। किस्सो मुख़्तसिर, ॾितल जे मरण खां पोइ बाक़ाइदा उर्स बि मल्हाइजण लॻो। हिकु भेरे छा थियो जो दरबार ते मदरसे वारो मौलवी साहब बि मुरादूं घुरण जे लाइ आयो। खेनि ॿुधायो वियो त हीअ हिकु करामती पीर जी दरबार आहे जिते मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि ऐं हर कमु थी वेंदो आहे। मौलवीअ खे पीर जी करामत बाबति ॿुधायो वियो। मज़ार ते लॻल तस्वीर ॾिसी पोड़े मौलवी साहिब खे पंहिंजो शागिर्द ॾितो यादि अची वियो। सॼी कहाणी सम्झी मौलवी साहिब मुरीदनि खे असल हक़ीक़त ॿुधाइण जी कोशिश कई पर मुरीदनि मौलवीअ खे खंभ
खंभे अची खयो। हू ॾिते पीर जे ख़िलाफ़ हिकिड़ो लफ़्ज़ बि ॿुधण जे लाइ तयारु कोन हुआ। मस मस जान बचाए मौलवी उतां भॻो ऐं पोइ ॿीहर दरबार जे वेझो बि वञण जी कॾहिं कोशिश कोन कयईं। ॾितो अॼु असांजो समाजी असासो आहे ऐं धरतीअ ते ॾिते जो राज आहे।